सदाईं जेको आहे सो तव्हां डॉक्टर सफदर अबाई साहब, असांजो साईं रियाज़ अली चांडियो साहब, साईं नासिर महमूद सूमरो साहब, उहो तक़रीबन तफ़सील तव्हांखे ॿुधाए विया मामला जेके अॻु में हुया, जेके हींअर आहिनि। JUI जी जेका पोज़ीशन आहे उहा नासिर साहब पंहिंजे हिसाब सां उहा बि क्लैरिफाई करे छॾी आहे। हींअर मामिलो आहे त लाड़काने में जेको माहौल हले पियो, मां सम्झां पियो त 3 ॾींहं पहिरें ताईं लाड़काने में सियासी माहौल तमामु बहितर हले पियो। अहिड़ो को मामिलो न हुयो, अहिड़ी का शइ न हुई। सनो थोरो जेके मामला थिया बि त पीपल्स पार्टी उनखे कोशिशि कई त पोलिटिसाइज़ करण जी। UC 4 जो वाक़ियो तव्हांजे साम्हूं आहे, जंहिंमें उन्हनि GDA ऐं PPP जो तसादुम ॾेखारियो ऐं उन्हनि जे लाइ उम्मीदवार साहब वञी इस्पताल पहुतो। वीडियो फुटेजिस थिया, उहे हलिया, वरी उहे ई ज़ख़्मियुनि चयो त बाबा असांजो को मामिलो ई न आहे सियासी, असांजो ज़ाती मामिलो आहे साल पुराणो। त हिननि शुरू खां हिन शइ खे पोलिटिसाइज़ करण जी कोशिशि कई। हिकु ॿ ॿिया वाक़िया थिया जिते नंढा मासूम ॿार नारा हणनि पिया, त उन्हनि ते उन्हनि जेको आहे सो कोशिशि कई पंहिंजो एडमिनिस्ट्रेशन जे तौरु थ्रू दॿा करण जी या छा। पर मां सम्झां थो त हिन महिल लाड़काने जो आवाम तव्हांजे साम्हूं आहे। जेको जलसो हुयो पंहिंजो 13 तारीख़ रॉयल रोड ते, उहो बि तव्हांजे साम्हूं आहे। जेका कल्ह रैली हुई, त रैली असां 5 ॾींहं अॻे प्लान कई हुईसीं, उन जे लाइ एप्लीकेशन एडमिनिस्ट्रेशन खे ॾियाराईसीं। त एडमिनिस्ट्रेशन जो कमु हुयो त उन रूट जी सिक्योरिटी करे, ऐं उन खां पोइ जॾहिं इहा मामिलो थियो, जीअं नासिर साहब ॿुधाए वियो, त असांजे तरफ़ां कुझु बि न हुई। पुरअमन रैली वञे पई, उन ते जेको आहे सो पीपल्स पार्टी जे माण्हुनि अचे ऐं उनखे इंटरप्ट कयो, इंटरसेप्ट कयो, ऐं उन तां इहो मामिलो थियो। उन खां पोइ मां सम्झां थो त जेका बि थी कल्ह राति ताईं SSP जेको आहे सो जेको प्रेशर हुस रजिस्टरिंग 1 बजे खां पोइ कंहिंजे चवण ते SSP FIR कई, माण्हुनि जे घरनि ते रेड कयईं, कुझु माण्हू ॿधईं। उन सॼी सूरत हाल में राति जो वक़्तु हो, सुबुह जो जीअं असां उथियासीं राब्तो कयो।